एसएसपी शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा पारां पुलिस अमले खे तरक़ी वठाए खेनि अॻिएं दर्जे में पहुचाइण लाइ 600 खां वधीक कांस्टेबल ऐं 30 खां वधीक लेडी कांस्टेबल जो B1 इम्तिहान वरितो वियो, जंहिं में पेपर सां गॾु टर्न आउट ऐं परेड बि शामिल हुई। पुलिस हेडक्वार्टर खे इम्तिहानी मर्कज़ बनायो वियो, जॾहिं त DSP लीगल मोहम्मद उमर शेख जी सरबराहीअ में इम्तिहानी टीम जोड़ी वई, जंहिंमें DSP सदर, सीनियर ऑफिसर, लाइन ऑफिसर ऐं शीट क्लार्क शामिल हुआ। पेपर दौरान SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा इम्तिहानी मर्कज़ पहुची हलंदड़ पेपर जो ओचितो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो, जॾहिं त कापी करण वारे अमल खे रोकण जूं पिणु सख़्त हिदायतूं जारी कयूं। जंहिं बाद हिन बहितर इंतज़ाम ऐं नज़्बो ज़ब्त खे ॾिसंदे DSP मोहम्मद उमर शेख ऐं संदसि इम्तिहानी टीम खे दाद ॾिनो। हिन इहो बि चयो त पास थींदड़ कांस्टेबल ऐं लेडी कांस्टेबल खे नतीजा अचण बाद खेनि जल्द तरक़ी ॾिनी वेंदी।